नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त कंदकोड़ में ख़बर ॾींदासीं। कंदकोड़ वेझो बडाणी में कूड़ो केस दाख़िल थियण करे मुतासिर औरतुनि जो पाक किताब खणी थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मियाणी एड बडाणी पुलिस कूड़ो केस दाख़िल करे बासरनि जी वंगार वहंदे ॻोठ दोदो बोटो ते चढ़ाई कई, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि जो मियाणी थाणे ते पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़ औरतुनि में मिसमात मरियम खातून, अरबेली खातून, सकीना, नज़ीरा ऐं ॿियनि औरतुनि ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी दाईंदे चयो त बडाणी पुलिस हिकु ॾींहुं अॻु बासरनि जी वगार वहंदे गरी रिश्वत एवज़ असांजे 7 माण्हुनि मथां कूड़ो केस दाख़िल करे अॼु सुबुह जो असांजे घरनि ते चढ़ाई करे भञ ढाह करे घरनि में पयल सामान, न्याणियुनि जो ॾाज, सोना ज़ेवर खणी ऐं 2 माण्हुनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। असीं SSP कश्मीर खे अपील कयूं था त असांजो सामान वापस करे मर्दनि मथां कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।